दरिया अंदर जा दहशत कंहिं ॾींहुं क़यामत थी वेंदी। तूं मां त रुॻो हिन सिंधूअ ते का लहर उभारे वेंदासीं। छो पेर पसारे वेठो आ उत डूंगर ॾारे वेंदासीं। माण्हू छा आहे, माण्हू चाहे त जबल हुनजे हेठि आहिनि, माण्हू चाहे त पाण मिटीअ जे वज़न हेठि आहे। माण्हू छा आहे, माण्हू पोलारनि में चंड ऐं मरीख़ ते सफ़र करे सघे थो, ऐं माण्हू छा आहे जो ज़मीन जे हिन टुकड़े ते फ़लस्तीनियुनि वांगुरु टुकड़ा टुकड़ा थींदे बि ॾिसिजे थो। माण्हू छा आहे, माण्हू हिकिड़ो ख़्वाबु आहे, माण्हू हिकिड़ो सचाई आहे, माण्हू ख़्वाब ऐं ख़्वाब जो ताबीर आहे, माण्हू ख़्याल ऐं ख़्याल जो अक्स आहे। अॼु असांजे लीडर टीवी जे मंच ते सखर शहर जी हिकिड़ी फर्स्ट क्लास औरत, उहा असां सां गॾु वेठी आहे, मोहतरमा ज़किया मलिक। मोहतरमा ज़किया मलिक जी 5 दर्जा तालीम आहे। मोहतरमा ज़किया मलिक जा प्रोफेसरनि जहिड़ा ख़्याल आहिनि। मोहतरमा ज़किया मलिक ग़रीबी में जनमु वरितो ऐं हाणे ग़रीबीअ खां बिल्कुलु जिंद ईअं छॾाई थी जीअं कंहिं पिंजरे में बंदि पखी पंहिंजा पर फैलाए ऐं दर खोले ऐं वॾी उॾाम तरफ़ वेंदो आहे। अचो त ज़किया मलिक सां ॻाल्हायूं त हू ज़िंदगी में पंहिंजे ख़्वाबनि जी साभिया कीअं थी ॾिसे, हू पंहिंजा ख़्याल उन्हनि जो अक्स कीअं थी ॾिसे। अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जी, ऐं पोइ तव्हांजे लाइ थोरी ॻाल्हि करे छॾी आहे। ऐं सखर शहर में वेठा आहियो। सखर शहर जेको आहे न, उहो कराची हैदराबाद सखर अॻे 3 इहे शहर ॻोल्हिबा। हाणे त पोइ सभु अची विया, लाड़काणो बि अची वियो, त नवाबशाह बि अची वियो, त ख़ैरपुर बि अची वियो, त टंडो अलायार बि अची वियो, मीरपुर ख़ासि, हाणे अलाए छा छा। हाणे सखर जेको आहे न, हाणे 3 नंबर ते त अञा बि आहे। ठीकु आहे, त सखर जा इलाही माण्हू भला बि आहिनि। सखर में शेख अयाज़ बि हो, सखर में फताह मलिक बि आहे, सखर में अदल सूमरो बि आहे, त अयाज़ गुल बि आहे, सखर में निज़ाम बलोच बि आहे, सखर जो अदालतूं बि आहिनि, त सखर जा जज बि आहिनि, सखर जा सिभागा ऐं सखर जा निभागा माण्हू, उहे हिकु जेतिरा मशहूरु आहिनि। अवां उते रहो था। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, अवां जो वालिद साहब ऐं वालिदा उहे छा कंदा? बाबा मुंहिंजो ट्रक हलाईंदो हुयो, ट्रक ड्राइवर हुयो, ऐं अम्मा घर संभालींदी, रिलियूं बि साण ठाहींदी हुई। अच्छा, पोइ अम्मा खे रिलियूं ठाहींदे जॾहिं तव्हां ॾिठो त का सुई का आर तो बि खईं? जी हा, बिल्कुलु खईं। तोखे खणायईं या तो ॾिसी खईं? अम्मा ॾिसी खईं। अच्छा, मां खे चवंदी हुयमि त मां बि थोरो कयां, थोरो ई त मां हेसि ताईं कयां। अम्मा चवंदी न न ख़राबु कंदी आहे। चवंदीमांसि न न अम्मा मां सही कंदमि। हक़ीक़त में पोइ मां सही करे वञा, पोइ अम्मा चवंदी तूं त सिधो सिधो ॾिसी सिधी माण्हू उथंदे ई न हटे ताईं। जी हा, माउ हुजे न त बि चए थी न तूं ख़राबु कंदी, ऐं जॾहिं ॾिसे थी त सही करे वे, यार तो भलो करे छॾियो। हा जी हा, बिल्कुलु। हा, पोइ छा थियो? पोइ बसि अम्मा सां गॾु कंदी हुयमि थोरो घणो ईअं। पोइ वरी असांजे पाड़े में हिकिड़ो सेंटर खोलियो हुयो स्कूल में, पोइ उते शौक़ु थियो, मां उते वियमि। अम्मा खे चयमि मां सेंटर वेंदमि, पोइ मां घणो उते सिखियो सेंटर में। 6 महीननि जो कोर्स हुयो। वाह वाह। हा, पोइ उते मां गवर्नमेंट स्कूल हुयो, कोई फीस न हुई, कुझु वोकेशनल स्कूल आहे। हा हा, उते डर खण तव्हां उते सिखियो आहे? हा हा, अच्छा जी उते सिखियो। सिंधी पोइ छो पिया सिखो? शौक़ु हुयो। शौक़ु हुयो? जी हा, शौक़ु हुयो इलाही, हुनर जो शौक़ु हुयो शुरू खां ई ॾाढो। शुरू खां? हा, मुंहिंजी मेन शइ इहा आहे हुनर जी, त जेका शइ मूंखे न ईंदी हुई न, कंहिंखां मां पुछंदी हुयमि त पोइ न ॿुधाईंदो, अगरि हुनखे टाइम न आहे या का बि ॻाल्हि आहे, माण्हू या लिकाए थो, पोइ मां ओड़ी शइ ॻोल्हे पोइ मां हुनजो मुंड खोलींदी हुयमि। वाह वाह, हुनजो मुंड खोलींदी हुयमि त हे शुरू कीअं थियल आहे। वाह वाह वाह। पोइ मां पाण सिखी वेंदी हुयमि। मां चवंदी आहियां इहो सिखणो आहे त सिखणो आहे। पोइ मां हुनजो मुंड खोले करे हुतां सिरो, पोइ हुनखे खोलंदी वेंदमि कीअं टाको खयल आहे, कीअं टाको लॻल आहे,
पोइ मां ईअं कुझु शयूं मां ईअं पंहिंजे दिमाग़ में तव्हांजी ॻाल्हि ॿुधी छा लतीफ़े शेर यादि आयो मूंखे बेत यादि आयो एक कसर माना हिकिड़ो महल दर लख उन महल में लखे दर कोड़े गिड़खियूं हा ऐं किरोड़े दरियूं आहिनि एक कसर दर लख कोड़े गिड़खियूं जेॾा करिया परख तेॾा साब साम्हूं हाणे हे ज़किया मुंहिंजी पई त हीअ जेका ॻाल्हि मूंखां लिकाई अथई इन जी ॻंढ ॾिसां किथे लॻल आहे जी पोइ ॻंढ ते पहुचण लाइ हिन एक्सप्लोर कयो पोइ उहो जीअं अॻे पेरी हूंदा न चोर जो पेर खणंदा जी हीअ पेरी बणिजी उन धागे जे पेर ते बीठी वञी ऐं ॻंढ पकड़ी बिल्कुलु जी हा पोइ छा थियो पोइ बसि मां ईअं कुझु शयूं पाण सिखियूं कुझु उस्तादनि खां सिखियूं हम्म, पोइ ईअं कंदे कंदे कमु कयां पई वाह वाह जी, अलहमदुलिल्लाह। शादी शादी 5 पढ़ियमि 16 सालनि जी हुयमि हा। त पोइ वरी माइटनि में हूंदो आहे की हाणे रिश्तो थी वियो आहे त ॾे वठि जा हूंदा आहिनि रिश्ता हा पोइ जल्दी पोइ 16 सालनि में शादी थी वई मुंहिंजी कंहिंसां थी पोइ बाबा जो जेको सौटु हुयो न उनजे पुट सां माना तुंहिंजो जी तुंहिंजे वालिद साहब जो भाइटियो थियो हा हा मुंहिंजो सौटु ई थियो हा उहो छा कंदो आहे उहो बि ट्रक ड्राइवर छो इहो ख़ानदान लिखी वरितो आहे जी हा हा? मुंहिंजो हिकिड़ो भेणीयो बि ट्रक ड्राइवर अच्छा भेण जो मुड़ुसु जी हा कॾहिं कॾहिं किन ख़ानदाननि में साॻा धंधा हा, थींदा हा, आहिनि थींदा हा छो जो बाबा ट्रक ड्राइवर हुयो न त पोइ जेके नंढा हूंदा हुआ न त वरी उनखे चवंदा हुआ त चाचा असांखे बि सेखार वाह पोइ हो वञी उन्हनि सां मज़दूरी करनि या कंडक्टरी करनि क्लीनरी हा पोइ हुन में हो बि सिखी वञनि पोइ अच्छा सिखी वञनि त जेको हुनर पकड़िजी थो वञे त वरी माण्हू पोइ छॾे घणो करे नथो उहो ई पोइ उन करे ते हली थो पए हली थो पए पोइ उन्हनि खे बि बसि ईअं मुंहिंजो मुड़ुसु बि मुंहिंजे बाबा खां ई सिखियो पोइ ट्रक ड्राइवर थी वियो पोइ इहा ट्रक तो बाबा खे ॾिठी न हलाईंदे जी हा हा जी बाबा पोइ उन ट्रक ते चढ़ीअ कॾहिं जी हा अच्छा बाबा झूठो खाराईंदो ट्रक जो बाबा गाॾी बि आहे त पोइ असां चवंदासीं असां ईअं न छॾींदासीं अॻ में असांखे झूठो खाराए चकर ॼाए चकर हणाए हा पोइ बाबा खणी वेंदो असां सभिनीनि खे अच्छा हा चकर हणाए पोइ वरी ट्रक फेराए वरी वापसि लाहे असांखे पोइ हलियो वञे अच्छा जी माना इहा ग़रीब जे लाइ त गाॾी आहे न हेॾी जी, वॾी जी हा त बिल्कुलु उहो ॿार चाहींदा त असां पंहिंजी गाॾी ते चकर जी हणी हा अचूं जी हा बिल्कुलु पोइ भला काई यादि अथई कंहिं ईद बरात ते इन ट्रक ते घुमण विया हुजो जी हा हा उहो ॿुधाए का ॻाल्हि हा असां सेवण वियासीं कल्ह वाह 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 ट्रक में हेठि सभु अंध विछाए कालीन आहे विछाए पोइ सभु मां पंहिंजे ॻोठ जा माण्हू खोड़ सारा ट्रक में वेही करे सभु विया हुआसीं घुमण हा, बास हिकु दफ़ो त न न बासी गॾिजे। हो हा बास न बासी मिड़ई तव्हां हा बसि ईअं घुमण जे हिसाब सां पोइ जीअं कॾहिं छा लतीफ़ ते न वियो हा ओॾे बि। ओॾे बि हा, वियो त हा सेवण अच्छा थी ॿई वई। पीर हिकु जहिड़ा कई हा ॿई हिकु जहिड़ा अच्छा सेवण वियासीं वरी पोइ उतां वरी होॾे बि बाबा जन हलिया अच्छा ईअं घुमी आयासीं पोइ ज़िंदगी हली हाणे ड्राइवर साहब तुंहिंजो थियो मुड़ुसु जी हा ठीकु आहे वालिद साहब जी त वॾी ख़बर अथई ट्रक उहो छा थींदो आहे हा पोइ तुंहिंजो मुड़ुसु केतिरे फ़ासिले ते वियो मां पंजाब साइड वेंदो हैदराबाद वञे ठठी वञे बदीन वञे ॿुधाईंदो शहरनि जा नाला जेकमाबाद ऐं कोट बंगलो एॾे परे परे कोट डीजे जे हा पासे हा एॾे ऐं पोइ वरी घणा ॾींहं न अचे कंहिंमहिल 15 ॾींहं बि न ईंदो अच्छा जी हा कंहिंमहिल 10 ॾींहं बि छो जो गाॾियूं उते हलनि त पोइ बसि उते ई कमु कंदो पोइ जेतिरनि ॾींहंनि जो कमु हूंदो पूरो करे पोइ मोटी ईंदा हुया पोइ उनजे इन 15 ॾींहंनि जे फिराक में कॾहिं तूं इहो सोचो त चवांसि त इहो धंधो छॾ न कॾहिं बि न चएसि न कॾहिं बि वरी सोच ॿुधाए हा सची कॾहिं बि न छो जो हुनजो शौक़ु ई इहो मां हुनखे अच्छा। ॾिसंदी हुयमि त हुनखे ॿियो कोई कमु चवंदा मूंखे पोइ माना चिड़ी पवे हा जेको जलेसि त वरी वेही रहे त पोइ मां काॾे पोइ वरी कीअं तव्हांजो छा थींदो असांजो छा थींदो हुन बच्चा जा बि घणा मां आहिनि अव्हां खे अल्हम्दुलिल्लाह 8 न्याणियूं आहिनि हिकिड़ो पुटु न्याणियूं घणियूं पढ़ायूं अथई न्याणियूं वॾी 8 पढ़ी ऐं हुन खां पोइ जेको आहे 5 पढ़ियूं प्राइमरी तंहिं महिल असां वटि सिर्फ़ु 5 ताईं स्कूल हुयो पोइ वॾी धीअ खे प्राइवेट में 8 कराया वरी पोइ ॿार रोड़ी परे आहे थोरो अफोर्ड न करे सघियोसीं त नंढियूं 5 पढ़ियूं हाणे वरी माशाल्लाह पढ़नि थियूं ॿियूं 3 नंढियूं मुंहिंजियूं उहे रोड़ी वेंदियूं आहिनि
थोड़ी सी। उन्हनि खे शौक़ु आहे? हाँ माशाल्लाह इलाही शौक़ु अथनि। ऐं पुटु जेको आहे उहो काओं नंबर आहे? उहो 5 नंबर आहे। पोइ 5 नंबर जो मतिलबु थियो त 4 भेणा अॻ में। हाणे हुनजी काई उमिरि छा आहे? हुनजी 20 साल। 20 साल। पोइ छा यूनिवर्सिटी पढ़े थो? न बसि मैट्रिक कराई हुनखे बि। अच्छा। नथा अफोर्ड करे सघूं। ठीकु आहे। भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो, तव्हां मैट्रिक कराई, होशियारु हो? हा माशाल्लाह। पोइ हुन होशियार जे लाइ भला जे हथ पेर थोरो वधीक हणिजे ऐं का स्कॉलरशिप का ॿी ॻाल्हि उहो तव्हां न कई? साथ बि न हुयो। साथ बि न कंहिंखे चइजे। पोइ बसि मुंहिंजो पुटु बि वरी दुकान ते बीह रहियो त घर जा हालात बि सही न आहिनि। पोइ बि हुते कमु करे पियो। दुकान ते ॿिए जो मुलाज़िम थियो? हा ॿिए जो मुलाज़िम। ठीकु थियो। वरी उहो कमु करे पियो। हाणे तव्हांजे घर में कमाइण वारा 2 थिया, हिकिड़ो अव्हांजो पुटु, ॿियो अव्हांजो मुड़ुसु। ठीकु थिया। हा। पोइ उन्हनि ॿिन्ही जी कमाई जे करे थोरो अॻिते सुरियो तव्हां? प्राइवेट कमायूं आहिनि, कॾहिं दुकान वारा कढी था छॾनि, बाबा असांजो पंहिंजो माण्हू अची वियो आहे, वरी पोइ उहो वेही थो रहे। कॾहिं मुड़ुस खे बि रोज़ी आहे लॻल आहे, 2 महीना 3 महीना कयो, वरी जो माण्हू लाहे था छॾनि, मुंहिंजो पंहिंजो अची वियो आहे, ईअं ई थींदो आहे। त हर को पंहिंजे मिट माइट। घणो वक़्तु तुंहिंजे पुटु मुलाज़मत कई आहे? अने साल कई आहे। पोइ छा कई? घर में ॾींदो हुयो। न पोइ छा कई? पोइ हाणे वेठो आहे, हाणे कमु न आहे हुनखे फ़िलहाल। वरी पनो आहे किलो ॾें चयो आहे, वाड़ो आहे कंहिंजो, उन ते चयो अथनि त असां बीहाईंदासीं। कोशिशि में आहे कि वरी हाणे कम ते बीहां। सलाह मालिक आहे। हीअ भला जेको तो आर खईं, सुई खईं, बर्थ कयो, इन जो छा थियो? कहिड़ी ॻाल्हि तोखे भली थी अचे बर्थ में ऐं इन में? जी बसि मुंहिंजो शौक़ु हुयो। न उन में छा भली मतिलबु तो रवा थी ठाहे सघीं, गज थी ठाहे सघीं, ॻिचो थी ठाहे सघीं, ॿाऊं थी ठाहे सघीं, शीशा थी हणी सघीं, या आर या कैनवास जो कमु थी करे सघीं, या पीको थी करे सघीं, छा थी करे सघीं? मां हुन में शीशो बि हणंदी आहियां, शीशे जो कमु। ऐं मां सिंधी कढ़ाई बि कई आहे, ऐं मां सिंबल टाका बि भरिया आहिनि, कची सुई जो बि कमु कयो आहे। हे सभु मूंखे कमु ईंदो आहे। रिलियूं ठाहिण बि ईंदियूं आहिनि मूंखे। ऐं हाणे जेको कमु आहे मुंहिंजो त उहो की चेन आहिनि ऐं शो पीस आहिनि, हे मां ठाहियां। हाणे त इहे था ठाहियो? जी हाणे। इहो कंहिं ॾिनो अथई ॾांहुं? मुंहिंजी उस्ताद हुई हिकिड़ी, हुन खां मां कुझु सिखियो। केरु? मैडम मेहताब। मैडम मेहताब। अच्छा, उहा किथे मिली आहे? उहा मूंखे सखर में मिली। हा। ऐं पोइ वरी उन खां पोइ जेको आहे त वरी कराची शिफ्ट थी वई। ठीकु आहे। पोइ वरी मां हुन ॾे ईंदी हुयसि कम जे लाइ, मूंखे घुराईंदी हुई त अचु कमु कर अची। पोइ मां हुन ॾे वेंदी हुयसि। माना तव्हां होॾे वेंदा? जी हा, मां कराची। पोइ घणो वक़्तु पियो वञो? 8 ॾींहं बि वेंदी आहियां, कॾहिं 10 ॾींहं बि वेंदी आहियां, ऐं 15 ॾींहं बि लॻी वेंदा आहिनि मूंखे। माना जीअं ड्राइवर साहब 15 ॾींहं वञे, नओं ड्राइवर ॿियो पैदा थियो घर में, मलकनि जे घर में। जी हा। अच्छा, पोइ घर में कुझु सुख वधियो? अल्हम्दुलिल्लाह, मिड़ई पंहिंजी घरां कल्ह खां बहितर हो अॼु? बहितर। अच्छा, कुझु बहितर। ऐं जेको शीशनि जो कमु ऐं कढ़ाई तव्हांखे आई पए, उहो तव्हां वधीक पकी पुख़्ती थींदा वियो? हा हा, हो मां पुख़्ती थी वियमि। वरी मां पंहिंजी नियाणियुनि खे बि सेखारियो। वाह वाह। जी हा, हो बि सिखी वियूं, वरी हाणे हो बि करनि पयूं। जी, उन्हनि खे बि सेखारियो। माशाल्लाह उहो कमु बि असांजो हलियो पए। मैडम मेहताब घणे वक़्त खां तव्हां सां आहे गॾु? मैडम मेहताब 20 साल खां। 20 साल। जी हा। ऐं पोइ सरसो वारा मिलिया तव्हांखे, उन्हनि जो अवल ॿुधो हुओ छा? जी हा, मैडम मेहताब खां ई ॿुधो हुयो। जॾहिं मुंहिंजी उस्ताद ठही त उहा सरसों में हुई। अच्छा। कमु कंदी हुई, सरसों में जॉब कंदी हुई, पुराणे सखर हूंदी। पोइ मां हुन सां मिलियमि त मां हुन खां बि सरसों जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त सरसों ॻोठनि में वञे थी ऐं माण्हुनि जी इलाही हेल्प करे थी, बिना व्याज जे कर्ज़ ॾेई, ऐं ग़रीब घराणनि खे अॻिते वधण जो मौक़ो ॾियनि था। त हे सभु ॿुधियूं। पोइ मां सरसों खे ॻोल्हींदे ॻोल्हींदे 20 साल गुज़री विया। अच्छा। हा, मैडम खे बि ये सरसों न थी महबूब थियो, ससुई पुनूअ खे वई ॻोल्हण। हा। पोइ मैडम खे बि चयो काफ़ी दफ़ा, पर असांजो एरिया जिते मां रहां थी न, कुझु अहिड़ो आहे
की न असां पूरी तरह ॻोठ में आहियूं अच्छा। ऐं न पूरी तरह शहर में आहियूं, असां ईअं आहियूं। त पोइ मैडम बि मूंखे चयो त सरसों वारा तव्हां ॾे नथा अची सघनि, तॾहिं बि मां उमेद न छॾी। वाह वाह मां वाह चयो त मूंसां कॾहिं न कॾहिं सरसों मिलंदी। वाह, पर हुनर वाह। बि आहे ऐं मूं वटि ग्रुप बि आहे, मुंहिंजी 8 धीअ कमु सिखियल, 2-3 ॿियूं मायूं सेखारियूं। त असां वटि हुनर त हुयो, माण्हू बि हुया, लेकिन असांखे वसीला न हुया त असां कमु कयूं त विकिणूं काथे, काॾे कयूं, वाह या असां कमु कयूं त असांखे एतिरो पैसो न आहे की असां हिन में पैसो विझूं। ज़रा पैसे सां पैसो कमाइबो आहे, हीअं त न थींदो आहे कुझु बि। हुनर भले हथनि में हुजे, असां वटि कुझु सामान न आहे, को औज़ार न आहे, त असां हुनर जो छा कंदासीं। त जॾहिं असां वटि उहो औज़ार हूंदा, सामान हूंदो, मटीरियल हूंदो, त पोइ असां कुझु ठाहे सघंदासीं। माना अव्हां वटि ख़्याल त हो, जी हा, बिल्कुलु। पर उन ख़्याल जी पूराई जे लाइ वसीला न, वसीला न हुया। अव्हां जे ख़्वाब त हो, पर उन जी साबिया जे लाइ साम्हूं का शइ नज़र न पई हा आई। बिल्कुलु। पोइ सरसों किथे मिली? जी ये जो ॻोल्हियव ससुई हली पंध ते। जी हा, बसि सरसों खे ॻोल्हींदे 20 साल गुज़रिया। हा 20 सालनि खां पोइ मुंहिंजी धीअ रहंदी आहे, सुमेरा नालो अथसि, माड़ी जानलाशा में, कंदरा में, उन वटि उनजे घर सरसों आई, टीम आई सरसों जी पूरी। त उते पोइ हुन मूंखे ॿुधायो की अमी हे ॻोठ में सरसों इदारो आहे, चए थो त बिना व्याज जे लोन ॾियूं था, घर घर अची ॿुधाइनि था त माण्हुनि वटि को हुनर आहे, या तव्हां पंहिंजो माल धारियो, को चौपायो, मतिलबु असां तव्हांखे पैसो ॾियूं, तव्हां गुरबत आहे त अॻिते वधो, अॻिते निकिरो गुरबत मां। त ईअं कंदे पोइ सुमेरा वटि सरसों मूंसां मिली। पोइ असां सरसों खां लोन वरितोसीं 1 लख रुपियो ऐं EDF जो। पोइ हुन मां असां कमु शुरू कयो पंहिंजो, अल्हम्दुलिल्लाह। पोइ असां सरसों जो 1 लख रुपियो बि लाथोसीं ऐं असां हुन मां 50 खां 60 हज़ार कमायोसीं बि। ऐं हाणे असां वटि मटीरियल बि एतिरो आहे की असां जंहिं महिल चाहियूं त पंहिंजो 10-20 हज़ारनि जो ऑर्डर ॾेई पूरो करे था सघूं पिया। वाह वाह। इहे असां सरसों मां इहो कमायो बि। पोइ वधीक कर्ज़ मिलियो? जी हा, असां उहो पूरो कयो। पोइ उन खां पोइ वरी सरसों जी टीम मुंहिंजे घर आई। पहिरियों मां सुमेरा जे घर लोन वरितो, असां वरितोसीं। पोइ सरसों जी टीम मूंखे चयो त तूं पाण छो नथी वठे लोन, ऐं तूं पंहिंजो जो तो वटि हुनर आहे त तूं कमु कर, अॻिते अचु। त सरसों जी टीम मुंहिंजे घर आई। पोइ मां त ईअं थी सम्झां की अलाह ख़ुशि रखे उन्हनि सभिनीनि खे, पर मूंखे लॻे पियो त ॼण फ़रिश्ता असांजे घर आया। त मूंखे उन्हनि रस्तो ॾेखारियो, उन्हनि चयो त मैडम परवीन मूंखे चयो त तुंहिंजो को ख़्वाबु आहे, त मां हुन सां बसि डुख थी पियो ॾाढो, चवां पई मैडम ख़्वाबु त मुंहिंजो वॾो आहे, 20 सालनि खां दिलि में आहे, मिली हाणे आहे। पोइ बसि मैडम नसरीन, मैडम परवीन हिननि ॾाढी मुंहिंजी हेल्प कई आहे, ॾाढी। सरसों जी पूरी टीम सखर जी, रोड़ी जी ॾाढी सुठी आहे। ऐं मां त ईअं थी सम्झां की माण्हुनि खे बसि छा चइजे की हिकिड़ो सरसों हिकिड़ो अहिड़ो ज़रियो आहे त जंहिं वटि पहुतो आहे त उहे इंशाअल्लाह गुरबत खां निकिरी ई रहंदा, नए रस्ते ते था अची नए वञनि। रस्ते ते अची वेंदा। छो जो सरसों जो इदारो हिकु त बिना व्याज जे लोन ॾिए थो, ॿियो हुन में इहा पट खो न आहे की भई जल्दी कयो अची वेही रहिया, जेको कर्ज़ीअ खे परेशान कबो, कालर को छिके पैसा ॾे। हा ईअं बि न आहे हुननि में। त मतिलबु ॾाढो सुठो, मूंखे त ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं हाणे जेको मां सरसों खां लोन वरितो आहे त EDF जो 3 लख रुपया असां वरितो आहे लोन सरसों खां हाणे। त हुन मां असां इंशाअल्लाह वरी 3 लख मां 6 लख कंदासीं, वरी वधाईंदासीं हिनखे। इंशाअल्लाह बसि अलाह साईं वधाईंदो उन्हनि जी टीम खे, उन्हनि जे इदारे खे, ऐं उन्हनि सभिनीनि खे जेके बि सरसों में कमु करनि था। मां त चवां थी त सम्झो की हिकिड़ो इदारो जेको आहे न अलाह जी तरफ़ां रहमत आहे इंसाननि जे लाइ, त जंहिंजे बि घर वञे थो त हुनजा ॾुख दूर करे छॾे। आख़िरी ॻाल्हि उहा हीअ आहे त सरसों जे बारे में तोखे कॾहिं पहिरियां 20 साल अवल त तो पंधु कटियो आहे सॼो, तोखे हथ ई न पिया ॾियनि। हा तव्हां शहर जी आहे, असां तोखे कीअं ॾियूं, असां ॻोठ जे लाइ। वरी हे बि आहे की मां उन्हनि वटि वई न आहियां,
त मां वञा उन्हनि खे ॻोल्हियां। मुंहिंजी एतिरी मसरूफ़ियात ऐं कमु जेको मां कंदी आहियां त मां चवंदी आहियां राति ॾींहुं बचनि जी रोज़ी आहे। मां कयां थी, मुंहिंजो मुड़ुसु करे थो त असांजो घर हले थो। अगरि मां उतां थोरो बि टाइम कढी मां ईअं हली थी वञा त मुंहिंजो कमु टाइम ते न पुॼंदो। ऑर्डर जो कमु हूंदो आहे, टाइम ते ॾियणो हूंदो आहे। त सरसूं जे मां टीम वटि न वई हुयमि की मां उन्हनि खे ॻोल्हियां लभां त मां उन्हनि सां मिलां। बसि माण्हू ॿुधाईंदा हुया की जेको पुछां सरसों वारा कीअं लोन ॾियनि था, न दी तव्हां त जिते वेठा हुते न, उहे ॻोठनि में, उहे ॻोठनि में, बसि इहो ई ॿुधूं पिया। पोइ मां हिन शर्मिंदगी खां वञा बि न पई की मूंखे न ई करनि, मां ॻोल्हियां बि। वरी पोइ उतां बि मुंहिंजी दिलि टुटे, हिकिड़ी उमेद त आहे त कॾहिं सरसों मिलंदी। वरी मुंहिंजे सेणनि ॾेखारी मूंखे, पोइ मूंखे बसि ॾाढी ख़ुशी थी सरसों सां मिली। रस्तो मिलियो तव्हांखे? रस्तो मिली वियो असांखे, अहिड़ो रस्तो मिली वियो आहे त अलाह कंदो त असां हाणे हिन गुरबत मां निकिरी करे कंहिं अॻिते सुठी मंज़िल ते पहुचंदासीं ऐं इंशाअल्लाह असांजा हालात बहितर थी वेंदा। अव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो, असांखे पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधायूं। ऐं माण्हू जेको आहे न छो पेर पसारे वेठो आहे, असल ॻाल्हि 20 साल माण्हू हिकिड़े मंज़िल ते लॻो पियो हुजे, उमेद बि न हारे, ऐं नेगेटिव बि न हुजे, नाकारी बि न हुजे, रुॻो हाकारी हुजे, ऐं वो कंदो वते, ऐं किथे न किथे या धां या माण्हू ॿुधंदा। पोइ नेठि 20 सालनि खां पोइ सेणनि जी मार्फत तोखे सरसों मिली। अल्हम्दुलिल्लाह, अव्हांजी वॾी महिरबानी, अव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, ही आहे मोहतरमा ज़किया मलिक। कंदरनि खां सरसों जी चीच पकिड़े सेणनि जे मार्फत सरसों खां वाक़ुफ़ु थी पंधु जाॻण जो 20 सालनि खां कमु कयईं, नेठि अचे पहुती ऐं ॾाढी भली ॻाल्हि कयईं त असां ज़ाल ऐं मुड़ुसु कमायूं था त घरु हले थो। ॿियो, शयूं टाइम ते ॾिजनि थियूं त एतबार वधे थो। ₹1,00,000 कर्ज़ु वरितई, 12 महीननि जे बदिरां 10 महीननि में ॾिनई। उन एतबार ते सरसों हिननि जे प्रोजेक्ट लाइ ₹3,00,000 ॾिना। हाणे ही चाहिनि था त अहिड़ो को कमु कयूं जो इहे 3 लख बि वापसि कयूं ऐं वधीक पैसा बि पंहिंजे लाइ बचति करे सघूं। ही सरसों जी हिकिड़ी ॻाल्हि मां अव्हांखे वेंदे वेंदे ॿुधायां त अॼु आर्ट्स काउंसिल में सरसों जो प्रोग्राम हो। उन में सैयद नासिर हुसैन शाह साहब प्लैनिंग मिनिस्टर चयो त ही प्रोग्राम जीअं त नाले में यादि ज़ाहिर आहे, रूरल सपोर्ट प्रोग्राम आहे, पर हाणे असां सिंध जे 17 ज़िलनि खां अॻिते वधी 29 ज़िलनि में शहरी तोड़े ॻोठाणनि आबादियुनि में अहिड़ो कमु सरसों जो कमु करणु थो चाहियूं। मुंहिंजो ख़्यालु आहे त ज़किया जेका न शहर में हुई न ॻोठ में, विच सीर में हिन जी जेका ॿेड़ी पई, हाणे नासिर शाह जी हिन ॻाल्हि खां पोइ हे शहरी इलाइक़नि में बि जेके लाइक़ु औरतूं आहिनि, जेके अहल औरतूं आहिनि, जेके महिनती औरतूं आहिनि, जेके ॾात वारियूं ॾातार औरतूं आहिनि, उन्हनि सभिनी जो को न को भलो थियण जो हिकिड़ो रस्तो खुलंदो। हिकिड़ो रस्तो खुलण खां पोइ सिंध हिकिड़े वरी नए पासे सफ़र शुरू कंदी। लीडर टीवी ॾिसण लाइ अव्हांजी वॾी महिरबानी।